अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जी ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर आहियां। अॼु जा मेकिंग वीडियो तव्हांजे साम्हूं रखां पियो दुलाब ड्रामे जा नई अपडेट सां गॾु। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो मेकिंग वीडियोज़ हली रहिया आहिनि, जंहिंमें ख़ुशि मूड में इम्तियाज़ बलोच ऐं आज़म मेगल दुलाब ड्रामे जे सेट ते अॼु सुबुह सां ई वीडियो शूट कया ॿई मौजूदु आहिनि ऐं ॿई पंहिंजी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं टिकटॉक वग़ैरह बि ठाहे रहिया आहिनि। माशाल्लाह ज़बरदस्त ॾिसो था तव्हां, साईं निसार शाह सभई पूरी जी पूरी टीम उते ई मौजूदु आहे ऐं शूटिंग हली रही आहे। हीअ अॼु जा वीडियोज़ आहिनि जेका असां तव्हां सां ताज़ा वीडियोज़ शेयर करे रहिया आहियूं। ये दुलाब जी शूटिंग लगातार हली रही आहे। हीअ कुझु ॿियो ॾियारे जा बि वीडियोज़ आहिनि। माशाल्लाह ॾाढे धमाके सां, ॾाढी तेज़ी सां दोस्तों ड्रामो शूट थी रहियो आहे दुलाब, ऐं ज़बरदस्त मज़ो आहे ड्रामे में। ऐं इन जे ज़रिए असल वीडियोज़ जॾहिं यानी असल ड्रामो जॾहिं ईंदो त पोइ ॾिसजो तव्हांखे केॾो मज़ो ॾिए थो ड्रामो ॾिसण में। हीअ त हाणे मेकिंग वीडियो आहिनि, पिक्चर जेका आहिनि इहे मोबाइल ते असां तयारु कराया आहिनि, ऐं असल जॾहिं वीडियोज़ जॾहिं ड्रामो ईंदो तव्हांजे साम्हूं पोइ ॾिसजो तव्हां, हाल वाल ॾिसजो। वाक़ई तव्हां चवंदो यार वाक़ई ड्रामो आहे। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो सभु कुझु, सॼो सेट आहे इहो दुलाब ड्रामे जो। ऐं दोस्तों अॼु जो जेको वीडियो आहे उहो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं तव्हां सां असां वरी नेक्स्ट वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा जीअं का बि वीडियो तव्हां खां अपडेट मिस न थिए। अल्लाह हाफ़िज़।